मालिक ऐं राज़िक़ आहे। उन खां बाद दुरूद ऐं सलाम हुजनि ख़ातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस। अज़ीज़ानी गिरामी वाजिबुल एहतराम क़ाबिल इज़्ज़त साथियों, अल्लाह ताला जेके मुसलमाननि खे अहकाम ॿुधाया आहिनि, अल्लाह ताला मर्दनि ऐं औरतुनि जा कुझु अहकाम जेके आहिनि से मुशाबे आहिनि, हिक ॿिए जहिड़ा आहिनि, ऐं कुझु अहकाम जेके आहिनि से हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ आहिनि। ऐं इहो इख़्तिलाफ़ु छो आहे? हालांकि अहकाम हिक जहिड़ा हुजण सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए, पर अल्लाह ताला अहकाम अलॻि रखिया। उन जी पहिरीं वजह इहा आहे, असल में अल्लाह ताला इंसाननि जी फ़रमान बरदारी ऐं इताअत ॾिसण थो चाहे त मर्द ते मूं जेके अहकाम जारी कया उन्हनि ते केतिरो सब्र थो करे, औरत ते मूं जेके अहकाम जारी कया औरत उन्हनि ते केतिरो सब्र थी करे। औरत जा अलॻि अहकाम, मर्द जा अलॻि अहकाम। हक़ीक़त में ॿिन्ही धुरनि जी इताअत चेक बि कई वञे, फ़रमान बरदारी चेक बि कई वञे। छो जो मोमिन लाइ ही दुनिया छा आहे, जो क़ैद खानो आहे, को घुमण फिरण जी जॻह कोन्हे मोमिन लाइ, ही क़ैद खानो आहे। ऐं जन्नत त काफ़िर जे लाइ आई, तंहिंजे करे हिन मां जेकॾहिं गुज़रणो आहे त अल्लाह ताला ॿिन्ही जा अलॻि अहकाम रखिया, जेके कुझु सख़्तु कुझु आसान। इन जी वजह इहा आहे त अल्लाह ताला तव्हां ते आसानी बि करणु चाहे थो, तव्हांजे नफ़्स खे तकलीफ़ बि नथो ॾियणु चाहे, पर उन जे बावजूदु तव्हांखे आज़माइण बि चाहे थो त तव्हां मां इताअत करे थो केरु या कोन थो करे। ऐं ख़ुसूसन औरत जे मुतालिक़ कुझु सख़्तु अहकाम जारी थिया। उन जी वजह छा आहे? उन जी वजह इहा आहे त अल्लाह ताला फितरी तौरु औरत में हिकिड़ो तजस्सुस रखियो आहे, ऐं कुफ़ार जेके आहिनि, जेके अल्लाह जा दुश्मन आहिनि, से इन औरत मां ग़लति फ़ाइदो हासिलु करणु था चाहिनि, मोमिननि जे मुस्लमाननि जे ईमान खे ख़राबु करणु था चाहिनि। लेकिन अल्लाह खे ख़बर आहे त हिन औरत में तजस्सुस रखियलु आहे, ऐं जेका ख़ुसूसन मर्द खे माइल करे सघे थी, अल्लाह ताला ख़ुसूसन में अहिड़ो तजस्सुस रखियो आहे। ऐं शैतान जो हथियार बि औरत आहे। कुफ़ार यहूदीन ऐं ईसाईनि जी साज़िश जो हथियार बि औरत आहे। इन जे करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त औरत जेका आहे सा अचे बि शैतान जे रूप में थी, वञे बि शैतान जे रूप में थी। मतिलबु इहो न आहे त औरत नऊज़ बिल्लाह शैतान, अल्लाह जी पनाह, पर मक़सदु इहो आहे त गुज़रंदी आहे त शैतान मुसलमान जे ईमान वारे जे अखियुनि में या इंसान जे अखियुनि में अहिड़ो जादू पैदा करे छॾींदो आहे जो हू औरत जेका आहे साईं, उहा औरत एॾी ख़ूबसूरत हुनखे नज़र ईंदी आहे, हालांकि अहिड़ी हुजे न हुजे, पर शैतान हुनखे अहिड़ी चाल ढाल ऐं ख़ूबसूरत ॾेखारींदो पिया। कंहिं शख़्स खां पुछो त मुंहिंजी घरवारी मुंहिंजी शादी खां पहिरीं मूंखे इंतिहाई पसंदि हुई ऐं वणंदी हुई, पर जॾहिं खां मूं शादी कई आहे मूंखे माई वणे कोन थी। बुज़ुर्ग साहिबु जवाबु ख़बर छा ॾिनसि? चईंसि त इहो तुंहिंजी माई जो क़सूरु कोन्हे, तुंहिंजी नज़रुनि जो क़सूरु आहे। उन वक़्तु तुंहिंजूं शैतानी नज़रूं हुयूं ऐं औरत में शैतानी तजस्सुस हो। हाणे तुंहिंजे निकाह में अची वई, उहो शैतानी तजस्सुस ख़तमु थी वियो ऐं तुंहिंजी अखियुनि तां उहो शैतान वारो जादू ख़तमु थी वियो। हाणे तूं अल्लाह जे अहकामनि में अची वएं। इन जे करे हाणे शैतान तव्हां में नफ़रत विझणु थो चाहे। ॾिसो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त औरत शैतानी रूप, शैतान हुन में यानी तजस्सुस पैदा थो करे, ऐं फितरी तौर में तजस्सुस आहे बि सही। त इन जे करे अल्लाह ताला हुनजा अहकाम अलॻि रखिया आहिनि, तव्हांजो न मुस्लमान जो ईमान ख़राबु थिए, न औरत अल्लाह जी नाफ़रमान थिए। ॿई शयूं अल्लाह ताला हुन में रखो। इन जे करे उन्हनि अहकामनि जो हर कंहिंखे पाबंद रहणो आहे, मर्द खे बि रहणो आहे, औरत खे बि रहणो आहे। उन अहकामनि मां हिकिड़ो हुकुम जेको आहे सो परदे जो आहे।
ऐं इहो ख़ासि तौर जे लाइ लाज़मी आहे जो इन सां ॿिन्ही जो ईमान बचंदो, मर्द जो बि औरत जो बि, ऐं ॿई फ़रमान बरदार थींदा। अल्लाह ताला फरमायो या अय्युहा नबी, ए नबी कुल्लि अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन, ए नबी जूं घर वारियूं ऐं ए नबी जूं धीअरियूं ऐं व निसाइल मोमिनीन तमामु तर औरतूं जेके मोमिननि जूं आहिनि, युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिक अदना युरफ़्न फला युज़ैन। फरमाई त पंहिंजे जिस्मनि ते वॾियूं वॾियूं चादरूं लटकाए छॾीनि। युदनीन जी माना हूंदी आहे लटकाइणु, कंहिं शइ खे लटकाए छॾणु। जॾहिं हीउ ग्राम जो उसूल आहे दना जो बाप जेको अलाह सां जॾहिं वेंदो उनजो माना हूंदी का शइ लटकाइणु, ऐं फरमाई त उन्हनि चादरुनि खे लटकाए छॾीनि। लटकाइण जो मतिलबु न आहे त कुल्हनि में लटकाए ॿिए पासे चादर खे फेराए छॾीनि, गिची में विझी हलनि। लटकाइण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजे मथे तां विझी पूरे जिस्म ते चादर वेड़े छॾीनि, ऐं उहा चादर अहिड़ी हुजे जो हुनखे जिस्म खे चंपड़ी न बीहे, जो हुनजो पूरो जिस्म ज़ाहिर थिए, हुनजी बॉडी ज़ाहिर थिए, बल्कि वेकिरी हुजे, हुनजी जिसामत बि एतिरी ज़ाहिर जंहिंमां न थिए, ऐं लटकियल हुजे, जेका जिस्म ते बि लटकियल हुजे, जेका अखियुनि जे साम्हूं बि लटकियल हुजे, चहिरे जे साम्हूं बि लटकियल हुजे। अल्लाह फरमायो ज़ालिक अदना ऐं युरफ़्न फला युज़ैन। तव्हां जो जेको शख़्स जेको नाफ़रमान माण्हू आहे उनजे लाइ हिकिड़ो दफ़ो फितनो थिए, ऐं युरफ़्न फला युज़ैन, ऐं सुञातियूं वञनि तव्हांजो ई मोमिननि जूं औरतूं आहिनि, बाहया औरतूं आहिनि, हया वारियूं औरतूं आहिनि, किरदार वारियूं औरतूं आहिनि, उनजे करे हुननि खे केरु तकलीफ़ न ॾे। अल्लाह फरमायो कान अल्लाहु गफ़ूर रहीम, अल्लाह ताला माफ़ करण वारो ऐं रहम करण वारो आहे। ॾिसो अल्लाह ताला हिन शइ खे वाज़ह तौरु बयानु करे छॾियो त पंहिंजूं चादरूं लटकाए छॾीनि। ऐं अहिड़ी तरह क़ुर जी ॿी आयत आहे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदख़ुलू बुयूतन नबी इल्ला अन युज़न लकुम इला तामिन। ऐं हिनखे हिन आयत खे आयत पर्दा हिजाब बि चयो वेंदो आहे। हुनजो मक़सदु इहो आहे त सभ खां पहिरीं पर्दे जे मुतालिक़ लहण वारी आयत इहा आई हुई। छा थो अल्लाह फरमाए ईमान वारो ला तदख़ुलू बुयूतन नबी, नबी जे घर में दाख़िल न थियो, इल्ला अन युज़न लकुम इला तामिन गैर नाज़रीन इला, जो तव्हांखे रसूल दावत ॾे खाधे जी मसलन खाइण पीअण जी का बि दावत जे असीं ॾींदा आहियूं, ऐं तव्हां थांवनि में निहारण वारा न हुजो, ऐं वेठा उते छा कयो जो थांवनि में निहारियो, ऐं फरमाई त थिए ईअं जॾहिं तव्हांखे दावत ॾे ऐं तव्हां उते निहारींदा वठो। वलाकिन इज़ा दुईतुम फदख़ुलू फ़इज़ा तइमतुम फंतशिरू वला मुस्तअनिसीन लि हदीस। फरमायो तव्हांखे दावत ॾिनी वञे त तव्हां छा अची वञो, जॾहिं दावत ख़तमु थींदे वञो हलिया, ऐं फरमाई वला मुस्तअनिसीन लि हदीसिन, पंहिंजी गुफ़्तगू में मशगूल न थी वञो, गुफ़्तगू में मशगूल न थी वञो। जो पसे मंज़र ई इहो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जॾहिं शादी निकाह ज़ैनब बिन्त जैश छा थियो, उन वक़्तु माण्हू जेके दावत ते आया, ऐं उहा दावत जे टाइम ते सभु जा सभु उते वेठा हुआ, ऐं वेहण जी सूरत में त घर नंढड़ो हो, ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा बि अंदरि हुई, शादी जो ॾींहुं हो, निकाह जो ॾींहुं हो, माण्हुनि खे दावत ॾेई घर में आया त हू काफ़ी देरि वेही रहिया, ऐं गुफ़्तगू जे कचहरी थींदी आहे, गुफ़्तगू थींदी आहे त हू कचहरियुनि में लॻी विया। हिते हिकिड़ी ॿी बि ख़बर पए थी, हिते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ हुकुम हो, उन घरवारी जे लाइ, असां मुस्लमाननि जे लाइ बि हुकुम आहे। छो जो अॻियां छा थो अचे त ईमान वारो तव्हांखे चयो पियो वञे, उन पैगम्बर जे सबबु छा हो जो पैगम्बर खे हिन छा तकलीफ़ में महसूसु थी, ऐं इहा ॻाल्हि थोरी हया जे बि ख़िलाफ़ु हुई। जॾहिं बि अहिड़ो मामिलो हुजे आयत उते फिट थींदी, छाजे करे जो असां कंहिं बि दावत ते वेंदा आहियूं, थींदो छा आहे हिकिड़ी ॿ प्लेट मिली, उन खां पोइ वेठा हूंदा मन खां ॿी प्लेट मिले, इहो तरीक़ेकार इंतिहाई ग़लति आहे। जे तव्हांखे दावत ॾिनी आहे हुन वीचारे जे वस में जेको बि तव्हांखे ॾिनई, हा ज़रूरी न आहे तव्हांजो पेट भरिजे, ज़रूरी न आहे, हुनजे जेको बि वस में हो तव्हां लाइ कई, थोरी दावत कई, वॾी कई, नंढी कई, जेतिरो हुनजो तव्हांखे खाराए छॾी। हाणे इहो ज़रूरी न आहे तव्हां वेठा हुजो,
ऐं दावत जेॾी महिल तव्हांखे मिली आहे त दावत खाई उथी हली वेंदा कयो। ज़रूरी न आहे माण्हू बि सॼियूं रातूं वेठा हूंदा आहिनि, शादियुनि में कचहरियूं पियूं हलंदियूं आहिनि, वरी गुफ़्तगू खिल भोग टहका फहका घणो कुझु हूंदो आहे, लेकिन इहो ग़लति तरीक़ो आहे, इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे। दावत मिले, दावत खाधी, माण्हू हलियो वञे। अल्लाह ताला छा फरमायो, जॾहिं तव्हां दात फंतशिरू वला मुस्तअनिसीन हदीस इन ज़ालिका युज़िन नबी फयस्तही मिनकुम। इन शइ अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ ॾिनी पए, लेकिन अल्लाह जे रसूल हया महसूस पे कयो तव्हांखे चवे कीअं, लेकिन अल्लाह ताला छा फरमायो, वल्लाहु ला यस्तही मिनल हक़। अल्लाह त कोन थो शर्माए न हक़ खां, जे रसूल तव्हांखे न चयो ख़ैर आहे, पर अल्लाह तो तव्हांखे चवे त तव्हां कचहरी में न वेंदा कयो। जॾहिं रसूल तव्हांखे दावत ॾे, दावत में शामिल थियो, उन खां बाद उथी हलिया वेंदा कयो, बाद में न वेंदा कयो। ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी बि इहा राय हुई, ऐं ज़हन में इहा ॻाल्हि हुई त ईअं हुजणु खपे, पर्दे जो निज़ाम हुजणु खपे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे चवंदो बि हो, अल्लाह जो रसूल तव्हांजे घर में के माण्हू अचनि था, हिकिड़ा त साहबी रसूल आहिनि, सुठा इंसान बन, नेक बन, परहेज़गार बन, मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू गुनहगार अहिड़े क़िस्म जेके मुतक़ी कोन्हनि, उहे बि घर में दाख़िल थियनि था। मुंहिंजी राय इहा त पर्दो हुजणु खपे। अल्लाह ताला सभ खां पहिरीं जेका आहे सा हीअ आयत पर्दे जे मुतलिक़ नाज़िल कई। ऐं असुल पर्दे जी ॻाल्हि हिन में छा आहे, उहा अॻिते लफ़्ज़ पिया अचनि, वइज़ा सअल्तुमूहुम मताअन, जॾहिं तव्हां कंहिं शइ जो हुनखे सवाल कयो, फस्अलूहुन्ना मिन वराइ हिजाब, त उन्हनि खां सवाल पर्दे जे पोयां कयो, विच में आड़ हुजे, पर्दो हुजे, घर में दाख़िल न थियो, विच में आड़ हुजे, पर्दो हुजे, उन पर्दे जे पोयां जेको आहे तव्हां सवाल कयो, फरमाए ज़ालिका अतहरु लिकुलूबिकुम व कुलूबिहिन्न, इहो तव्हांजे लाइ बि पाकीज़गी जो सबबु आहे, ऐं रसूल करीम सल्लल्लाहु जी घरवारनि जी दिलनि जे लाइ बि पाकीज़गी जो सबबु आहे। वमा कान लकुम अन तुज़ू रसूलल्लाहि वला तनकिहू अज़वाजहू मिन बादि अबदा, तव्हांजे लाइ इहो न आहे जो हिन खां बाद रसूल जो घर वारियूं जॾहिं बेवा थियनि ऐं तव्हां उन्हनि सां शादी कयो, छाजे करे, उहे तव्हां जूं माइरूं आहिनि, तव्हांजो उन्हनि सां निकाह नथो थी सघे। इन ज़ालिका कान इंदल्लाहि अज़ीमा, अगरि कंहिं ईअं कयो, इहो अल्लाह जे नज़दीक हिकिड़ो वॾो गुनाह जो कमु आहे, वॾी ख़ता जो कमु आहे। हिते मक़सद वारी ॻाल्हि कहिड़ी आहे, जेके माण्हू हिननि आयतुनि खे फिट कंदा आहिनि, सिर्फ़ु रसूल जी घरवारनि ते ॿियनि लाइ हुकुम कोन्हे इहो। असल में हक़ीक़त इहा आहे, चवंदा आहिनि त हाणे धीअ खे सिखे नूंहं, मसइलो छा आहे जो हिते अल्लाह जे रसूल जी दिलि जे घर वारे दिलि में को मेर हो कोन हो, साहबा जे दिलि में को मेर हो कोन हो, सभिनि जूं दिलियूं पाक हुयूं। अल्लाह ताला जे दिलनि खे चेक कयो, पाक दिलियूं हुयूं, सभिनि जूं साफ़ दिलियूं हुयूं, कंहिंजे दिलि में मेर कोन हो। लेकिन अल्लाह सम्झाइण पियो चाहे, जॾहिं रसूल जी घर वारनि खे हेॾो वॾो हुकुम पियो ॾिनो वञे, जॾहिं रसूल जी घरवारनि खे हुकुम पियो ॾिनो वञे, पाक साहबा खे हुकुम पियो ॾिनो वञे, पाक दामन औरतुनि खे हुकुम पियो ॾिनो वञे, त असीं कहिड़ी छा आहियूं, असांजी कहिड़ी पाकीज़गी आहे, असांजे अखियुनि में कहिड़ो हया आहे, असांजे दिलनि में कहिड़ो हया आहे। असांखे त बिलोला उन हुकुम ते अमल करिणो आहे, असांखे त उन हुकुम ते लाज़मी अमल करिणो आहे। जिन जी दिलियूं पाक, उन्हनि खे जॾहिं हुकुम मिले पियो त असां ते बिलोला फ़र्ज़ थी थिए, इहा शइ लाज़मी थी थिए, हर सूरत में इहो अमल करिणो पवंदो। ऐं ॿियो अल्लाह ताला इहो वक़्तु वयो तव्हांजूं माइरूं आहिनि, तव्हां ॿुधायो माइरुनि खां त पर्दो कोन्हे न, अल्लाह फरमाए बि छॾियो माइरूं आहिनि, तव्हांजो निकाह बि नथो थी सघे, लेकिन तव्हांजे लाइ इहो लाइक़ु न आहे जो तव्हांजो असुलु माइरूं न आहिनि, जेके हक़ीक़ी माउ हूंदी आहे, जीअं ईअं कोन्हे, उन खां त पर्दो न आहे, पर रसूल जी घरवारनि खां तव्हांखे पर्दो करिणो आहे। जॾहिं रसूल जी घरवारनि खे हुकुम मिली सघे थो, जॾहिं सहाबा किराम खे हुकुम मिली सघे थो, त पोइ असां लाइ बि हीउ हुकुम लाज़मी आहे, फ़र्ज़ ऐन आहे। उनजे करे हिन आयत खे शान नुज़ूल जे चकर में ॿिए खे त फिट करणु, सिर्फ़ु रसूल लाइ ख़ासि करणु लाइ दलील खपे, जेका दलील कान्हे का, दलील खपे हुनजे लाइ। ऐं अहिड़ी तरह ऐं ॿियो मक़सदु इहो आहे, जेकी माण्हू इन्हनि आयतुनि खे फिट कंदा आहिनि, रसूल जे जेके रसूल साहिब जे मुतालिक़ आयतूं आहिनि, उन्हनि खे फिट कंदा आहिनि, सिर्फ़ु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ख़ासि करार ॾींदा आहिनि त हीअ सिर्फ़ु उन्हनि जे लाइ हुकुम हो। ऐं वजह सबबु छा ॿुधाईंदा आहिनि, उन वक़्त जा हालात ख़राबु हुआ, ऐं कुझु माण्हू जेके जिन जे दिलि में मेर हुई, टेड़ा हुआ, जिन जा दिलि मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू, ऐं ॿिया जेके काफ़िर हूंदा हुआ, उहे रसूल जी घरवारनि खे तकलीफ़ूं ॾींदा हुआ, मोमिन खे, तंहिंजे करे इहे सख़्तु हुकुम जारी थिया।
जेके माण्हू इहा तफ़सीर कनि था, पहिरीं ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त क़ुर जे मुतालिक़ हिकिड़ा उहे माण्हू आया जिन मुकमली तौरु क़ुर खे मञियो कोन्हे, जिन साफ़ क़ुर जो इनकार कयो त हर क़िस्म जा माण्हू, ऐं ॿिया उहे माण्हू जिन क़ुर खे तस्लीम त कयो, बाज़ हिसे खे तस्लीम कयो, बाज़ खे तस्लीम कोन कयो। ऐं टिया माण्हू उहे आया जिन क़ुर खे तस्लीम त कयो, क़ुर खे मञियो बि सही, लेकिन उनजो पंहिंजे तरफ़ां तफ़सीरूं कयूं। ऐं हिकिड़ा उहे आया जिन साहबा किराम जी जमात ते, मुहद्दिसीन किराम जी जमात ते, तबा ताबीन जे किराम जी जमात ते एतिराज़ात करे पोइ क़ुर ते बि एतिराज़ कयो त क़ुर जेकॾहिं उन्हनि लिखियो आहे त क़ुर बि सही कोन्हे। माना मक़सदु इहो आहे त इस्लाम खे जेको आहे सो फिटाइणो आहे, इस्लाम खे ख़तमु करिणो आहे, क़ुर में शुबहात दाख़िल करणा आहिनि ताजो क़ुर खे माण्हू सही तौरु अमल न करे सघनि, शुबहातनि जो शिकार थी वञनि। असुलु सभिनि ॿेड़ो इहो खयो आहे त क़ुर में शुबहात पैदा वञनि, जॾहिं क़ुर में शुबहात पैदा थी वेंदा सॼे इस्लाम जो निज़ाम ख़राबु थी वेंदो। त हीउ जेको क़ुर जे उसूल तफ़सीर जो यादि रखो, जेको बि क़ुर जी तफ़सीर सम्झणु चाहे थो या पढ़णु चाहे थो, उसूल यादि रखो। उहो कहिड़ो आहे? सभ खां पहिरीं क़ुर जी तफ़सीर क़ुर सां थींदी, क़ुर जी तफ़सीर क़ुर सां थींदी। ईअं न आहे जो हमरा तफ़सीर त करे पियो क़ुर जी पंहिंजे तरफ़ां, इहा ख़बर ई कान्हे त हिकिड़ी आयत जी तफ़सीर करे हिकिड़ो मसइलो बयानु पियो कयां ऐं ॿी आयत जो इनकार पियो कयां। अहिड़नि माण्हुनि खां बेकुली इहा थींदी आहे। हिकिड़ी जी तफ़सीर कंदे जीअं शराब जे मुतालिक़ आयो हुतो त अलाह ताला फरमायो, पहिरीं फरमाई त क़ुर जी आयत जेका आहे शराब जेको आहे तव्हां ते हराम आहे। अलाह ताला बाद में बयानु कयो त शराब जे हालत में तव्हां निमाज़ जे क़रीब न अचो। हाणे इहे माण्हू हिन ॿिनि आयतुनि ते बीह रहिया, चयो ठीकु आहे नशे जी हालत में जेको आहे सो निमाज़ जे क़रीब कोन्हे अचिणो, इहो वजह इहा आहे नशो हुजे त निमाज़ जे क़रीब न आहे अचिणो। लेकिन टी आयत जेका कंप्लीटी तौरु हराम ते नाज़िल थी उहा बयानु ई कोन कंदा आहिनि। उहा कहिड़ी? उहा इहा आयत अलाह ताला फरमायो फहल अंतुम मुंतहून, छा शराब खां अञा ताईं कोन मुड़ंदो? यानी अलाह मुकमली तौर ते टे हुकुम में शराब खे हराम कयो, पोइ जो हिकिड़ो ढुक बि हाणे हराम आहे। जंहिं शइ में नशे जो असबाब मौजूदु हूंदा उहा शइ चाहे नशो करे या न करे, उन सूरत में उन हालत में निमाज़ शराब जो ढुक हिकिड़ो नशो नथो बि करे, लेकिन उन सूरत में निमाज़ जे क़रीब न आहे अचिणो। छाजे करे? जो सबबु नशो ऐं शराब कंप्लीटली तौर ते हराम आहे। जो टी आयत में मुकमल तौरु हुनखे हराम कयो वियो, इन जे मुतालिक़ टे आयतूं आहिनि। त यानी मतिलबु इहो आहे त सभ खां पहिरीं क़ुर जी तफ़सीर क़ुर सां थींदी, हिकिड़ी ॿ टे उन हुकुम जूं आयतूं सभु ॾिठियूं वेंदियूं, उन खां बाद हुकुम लॻायो वेंदो। ऐं ॾिसो रोज़े जे मुतालिक़ अलाह छा बयानु कयो त अॻु में कीअं रोज़ा हुआ त भाई फिदियो ॾेई छॾियो, तव्हांजा रोज़ो लही वियो, रोज़ो ख़तमु। लेकिन अलाह बाद में हिकिड़ी आयत नाज़िल कई, छा चई? मन शहीद मिनकुम फलयसुम, जेको तव्हां में रमज़ान जे महीने में मौजूदु हुजे उहो ज़रूरी तौरु लाज़मी तौरु रोज़ो रखे, इलाह को बीमार हुजे। फरमायो हुन ते लाज़मी आहे, बीमार बाद में कज़ा ॾींदो, लेकिन बक़ाया जेको बि हाज़िर हूंदो सो रोज़ो रखंदो। यानी क़ुर ई वज़ाहत करे छॾी त हाणे रोज़ो हर कंहिं ते फ़र्ज़ु आहे। ऐं अहिड़ी तरह ॿियो हुकुम जेको क़ुर में जेके रसूल जी हदीस सां सम्झो वेंदो, कीअं? पहिरीं नंबर क़ुर जी तफ़सीर क़ुर सां थींदी। ॿियो नंबर क़ुर जी तफ़सीर जेका आहे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सां थींदी। उहा कीअं? त अल्लाह ताला छा बयानु कयो? फरमाई त जेॾीमहिल एसि ताईं तव्हां रोज़ो रखंदा रहो ऐं खाईंदा पीअंदा रहो जेसि ताईं कारे धागे मां अछो धागो ज़ाहिर न थी वञे। त हिकिड़े साहिब अमल कयो, ॾींहुं थी वियो कारे धागे में अछो धागो थियो कोन। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उनजो मतिलबु इहो कोन्हे, उनजो मतिलबु सुबुह काज़िब यानी रोज़े रखण जो सहरी जो टाइम, बाद में सुबुह सादिक थींदी आहे, फजर जी आज़ान जो टाइम थींदो आहे। हिन मां मुराद इहा हुई, यानी अल्लाह जे रसूल तफ़सीर सम्झाई त हीअ आहे हिन जी असुलु तफ़सीर। पहिरें नंबर ते क़ुर जी क़ुर सां तफ़सीर, उन खां बाद रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस सां। ऐं साहबी बयानु कंदो जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह तआला अन्हु छा थो फरमाए थो त असां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हूंदा हुआसीं ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां वधीक क़ुर जी तफ़सीर ॼाणण वारो केर बि कोन हो। उनजे करे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर जी तफ़सीर कंदा ऐं असां हज कयो ऐं हज में असां ही अमल कया, यानी अल्लाह जे रसूल हज जो तरीक़ो असांखे ॿुधायो, क़ुर खे सम्झण वारा, बहितर तफ़सीर खे सम्झण वारा, उन करे हज जो तरीक़ो असांखे पूरो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारियो।
उन खां बाद क़ुर जी तफ़सीर लुग़त ते मोटिबो उसूल तफ़सीर तव्हां ॿुधायां पियो जेको तफ़सीर थो करणु चाहे या सम्झणु चाहे इहे उसूलनि खे नज़र साम्हूं रखे। ॿिए टे नंबर ते त उसूल तफ़सीर जा लुग़त ते मोटियो वेंदो। लुग़त ज़रूरी आहे ऐं सहाबा किराम जे अक़वाल ते मोटियो वेंदो ऐं उन खां बाद मुहद्दिसीन किराम ऐं सल्फ़े सालिहीन जी तफ़सीर खे ॾिठो वेंदो। जंहिं शख़्स पंहिंजे तरफ़ां तफ़सीर कई उहो ग़लती खाईंदो, ज़ल्लू फ़अज़ल्लू, पाण बि गुमराह थींदो, ॿियनि खे बि गुमराह कंदो। उनखे का बि तफ़सीर पंहिंजे तरफ़ां नाहे करणी। क़ुर जे मुतालिक़ यादि रखो ऐं तफ़सीर हिकिड़ो ख़ासि इल्मु आहे। इन जे जेसि ताईं उसूलनि खां केरु वाक़िफ़ न आहे, तफ़सीर जा ख़ासि उसूल हूंदा आहिनि, जेसि ताईं तफ़सीर उसूल खां केरु वाक़िफ़ न आहे उहो पंहिंजे तरफ़ां का बि तफ़सीर नथो करे सघे। उनजे करे क़ुर जी तफ़सीर में यानी ख़ुसूसन यानी मतिलबु इहो आहे त तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं हिते ॾिसो त हिते अलाह ताला छा थो फरमाए त नबी जी घर वारनि खे जेकॾहिं नबी जी घर वारनि खे ख़ाली इस्तिस्ना कजे थो सिर्फ़ु उन्हनि जे लाइ हुकुम परदे जो, त पोइ सम्झण जी ज़रूरत इहा आहे त कंहिं इन जे मुख़ालिफ़ केरु हदीस खणी अचे या इन हुकुम जे यानी मुख़ालिफ़ का हदीस हुजे त हीअ यानी हिन जे करे हाणे कोन थींदो। छाजे करे हमेशह शान नुज़ूल थोरियूं ॻाल्हियूं आऊं कयां पियो, इनशाअल्लाह तव्हांजी सम्झ में ईंदियूं। शान नुज़ूल जेको हूंदो आहे शान नुज़ूल ख़ासि हूंदो आहे। शान नुज़ूल ख़ासि हूंदो आहे लेकिन हुकुम आम हूंदो आहे। शान नुज़ूल उन आयत जो छा बि हुजे, छा थियो, छा वाक़ियो थियो, लेकिन क़ुर ॾाहे हिदायत सभिनि जे लाइ आहे। पोइ हुकुम सभिनि जे लाइ हूंदो ऐं उन ते अमल कयो वेंदो। जे निमाज़ जा हुकुम आहिनि, ॿियनि शयुनि जा हुकुम आहिनि, शान नुज़ूल कहिड़ो बि हुजे, वाक़ियो छा थियो उन वाक़िए खे त ॾिठो वेंदो तफ़सीर सम्झण लाइ, लेकिन हुकुम क़ुर राहे हिदायत सभिनि जे लाइ आहे, सभु उन ते अमल कंदा। त हिते नबी जी घर वारनि खे हुकुम इन करे ॾिनो पियो वञे, छाजे करे नबी जूं घर वारियूं यानी राहे हिदायत आहिनि मुस्लमाननि जे लाइ, उनखे ॾिसी करे ॿिया मुस्लमान बि इहो अमल कनि। तंहिंजे करे अलाह ताला फरमायो त जे हुननि खां तव्हां सवाल कयो त परदे जे पोयां सवाल कंदा कयो। हिते छा साबित थियो त चहिरो बि कोन्हे ॾिसणो, सवाल करिणो अथव आड़ खां पोयां सवाल कयो। ऐं जिन माण्हुनि इहा तफ़सीर कई, जिन माण्हुनि तफ़सीर कई त अखियुनि खे हेठि झुकाइण जो मक़सदु इहो आहे त अखियुनि में हया हुजे। कंहिं बि सहाबी, कंहिं बि ताबई, कंहिं बि मुहद्दिस, कंहिं बि इन शइ जी तफ़सीर कान कई। इहा तफ़सीर कंहिं बि कान कई। इन जे करे इहा पंहिंजे तरफ़ां हथ ठोके अहिड़ी तफ़सीर इन जो शरीयत में का बि गुंजाइश कान्हे का। शरीयत हुकुम ॾिनो आहे परदे जो, चहिरे जो बि परदो आहे, जंहिंमें ख़ुसूसी तौरु अॻिते आयतूं ईंदियूं अखियुनि में खे झुकाइण जो बि हुकुम आहे, अखियुनि खे झुकाइण जो बि हुकुम आहे। यानी उन आयत जे मुतालिक़ चवण ते ख़ाली हया हुजणु खपे। अलाह जे रसूल जे घर वारनि खां सवाइ वधीक केरु हया कोन हो। जॾहिं उन्हनि खे चहिरे ढकण जो हुकुम मिलियो आहे त पोइ हर औरत लाइ हुकुम आहे, वधीक हया वारी उन्हनि खां वधीक हया वारी का बि कान्हे का। उनजे करे हर औरत लाइ हुकुम आहे त पंहिंजे चहिरे खे बि ढकणु लाज़मी आहे उन ते। ऐं अलाह ताला फरमाए कुल लिल मोमिनीन, मोमिननि खे चओ यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम, पंहिंजी अखियुनि खे झुकाइनि ऐं पंहिंजी शर्मगाह जी हिफ़ाज़त कनि। ज़ालिक अज़का लहुम, उहो उन्हनि जे लाइ जेको आहे पाकीज़गी जो सबबु आहे, पाकीज़ा रहंदा, उनजा ख़्यालात ख़राब कोन थींदा। फरमाए पंहिंजे अखियुनि खे हेठि रखनि। इन अल्लाह ख़बीरुम बिमा यसनाऊं, जेकी कुझु कनि था अलाह ताला खे बाख़बर आहे। अल्लाह फरमाए वई कुल लिल मोमिनाति यग़ज़ुज़्न मिन अबसारिहिन, पंहिंजे मोमिन औरतुनि खे चओ पंहिंजे अखियुनि खे हेठि रखनि। व यहफ़ज़्न फ़ुरूजहुन, ऐं पंहिंजे शर्मगाहनि जी हिफ़ाज़त कनि। वला युब्दीन ज़ीनतहुन इल्ला मा ज़हर मिन्हा, ऐं पंहिंजी ज़ेबो ज़ीनत खे ज़ाहिर न कनि इल्ला मा ज़हर मिन्हा, जेको कुझु हुन मां इत्तिफ़ाक़ सां ज़ाहिर थी वञे। उनजो छा आहे, जब मसलन औरत वञे पई इत्तिफ़ाक़ी तौर ते ओचितो हवा जो झोंको आयो, कपिड़ो हेॾा होॾा थी वियो, उन वाह समेटे वरितो, या कंहिंखां ॾींदे वठंदे का शइ हथ ॿाहिरि निकिरी वियो, इन जो को हर्ज़ु कोन्हे को। ऐं या जेको औरत लिबास पाए हलंदी आहे, मथां कपिड़ो कहिड़ो बि ढकेरी चादर वादर लिकी कान थी सघे न, चादर त ज़ाहिरी हूंदी न मथां, त इहे शयूं जिन ते इंसान जो कंट्रोल नथो थी सघे, त इन्हनि शइ इहे इस्तिस्ना आहिनि। बक़ाया औरत खे जेको आहे वॾी चादर सां पर्दो करिणो आहे ऐं उनखे पंहिंजे जिस्म खे ढकणो आहे। का शइ ज़ाहिर थी वञे उन मां त इत्तिफ़ाक़नि सां त उनजो मसइलो न आहे, लेकिन हिफ़ाज़त पंहिंजी शर्मगाह जी
ऐं पंहिंजे पर्दे जी औरत खे लाज़मी तौरु करणी आहे ऐं पंहिंजी ज़ीनत खे ज़ाहिर कोन्हे करणो। ज़ीनत छा आहे? हिकिड़ी ज़ीनत हूंदी आहे औरत जे लिबास जी। औरत पंहिंजे लाइ लिबास अहिड़ो न पाए जंहिंसां औरत जी ज़ेबो ज़ीनत ज़ाहिर थिए। अक्सर असांजे माशरे जी औरतूं जेके चादरियूं वठंदियूं आहिनि, एॾियूं त ख़ूबसूरत वठंदियूं आहिनि, ॾिसण वारो चादर में ॾिसंदे रहिजी वेंदो आहे। इहो उहा ई ॻाल्हि थी वई, साॻी ॻाल्हि थी वई, पर्दे जो हुकुम त अमल त कोन थियो। पर्दे जो हुकुम हो त हुनजी ज़ेबो ज़ीनत ज़ाहिर न थिए। जेकॾहिं चादरी या कपिड़ो मथां ओड़ो वरितो अथसि जंहिंसां रहंदो कशिश जो शिकार बि थिए, माण्हू हुन ॾांहुं मुतवजा पिया थियनि, त अहिड़े पर्दे करण जो फ़ाइदो त न रहियो। कहिड़े क़िस्म जो अहिड़ो पर्दो आहे? ऐं उनखां अलावा ज़ेबो ज़ीनत जेका हार सिंगार औरत करे, हारो सिंगार औरत करे, इहा बि ज़ेबो ज़ीनत आहे। ऐं उल्टो वॾो चकर आहे हिते असांजे माशरे में। हालांकि अलाह जे रसूल हुकुम ॾिनो आहे त औरत पंहिंजे मर्द लाइ ज़ेबो ज़ीनत करे, लेकिन घरनि में औरतूं हालत अहिड़ी ख़राबु हूंदी यकीन ॻाल्हि न कजे, पर जे ॿाहिरि निकिरंदियूं शादियुनि में मर्दनि जे विच में त अहिड़ो ज़ेबो ज़ीनत करे वेंदियूं, सॼी दुनिया कंहिं लाइ तव्हां सिंगार कयो? दुनिया वारनि लाइ। जंहिंखे ज़ेबो सिंगार ॾेखारणो उन लाइ न थियो, ऐं जिन खे ॾेखारणो कोन्हे उनखे वठी ॾेखारी, यानी उल्टो चकर पियो हले। त अलाह ताला फरमायो त हिनखे पंहिंजी ज़ेबो ज़ीनत खे ज़ाहिर न कनि, न ख़ूबसूरती खे, न चहिरे खे, ऐं न को अहिड़ो लिबास पाइनि जंहिंसां हुनजी ज़ीनत ते कंहिं बि क़िस्म जो असरु थिए। ऐं जिस्मानी तौर ते बि अहिड़ो कपिड़ो कोन्हे पाइणु या अहिड़ो पर्दो कोन्हे करणो जंहिंसां जिस्म नुमाया थिए, या अहिड़ी चादरी बि कान्हे पाइणी जंहिंसां पूरो जिस्म औरत जो नुमाया थिए, बॉडी पूरी नज़र अचे त हेतिरी आहे, त अहिड़े क़िस्म जे पर्दे जी बि इजाज़त कान्हे का। ऐं शरीयत मुकमली तौरु इन अहिड़े पर्दे खां बि मना कयो आहे, मगर इल्ला मां ज़ाहिर मिना, जेका शइ मां ज़ाहिर थी वञे। वला यज़रिबन बिख़ुमरिहिन अला जुयूबिहिन वल यज़रिबन, अलाह फरमायो बिख़ुमरिहिन, पंहिंजी जेके चादरूं अथनि उहे पंहिंजे सीननि ते ढके छॾियूं। हाँ, सीनो जेको आहे सो ढकण जो हुकुम मिलियल आहे, त सीने खे ऐं ख़ुमर छा खे चइबो आहे? ख़ुमर जी माना हूंदी आहे, ख़ुमर असुल क़ुर में ख़बर शराब लाइ बि लफ़्ज़ आयो आहे, ऐं ख़िमार औरत जी यानी गंदी खे बि चइबो आहे, वॾी गंदी खे ख़िमार चइबो आहे। इन जो मतिलबु छा थियो त ख़िमार यानी जेका दिमाग़ खे ढके छॾे, नशो बि दिमाग़ खे ढके छॾींदो आहे, ऐं गंदी जेका औरत जी हूंदी आहे सा बि मथे खे ढके छॾींदी आहे। ऐं पोइ हिते आहे त छा गुज़री, इहो दुनी न लटकाए, यानी ढके पोइ हुनखे लटकाए। इन मां छा साबित थियो? अखियुनि जो बि पर्दो, चहिरे जो बि पर्दो, अखियुनि जो बि पर्दो, चहिरे जो बि पर्दो। अखियुनि खे बि झुकाए रखिणो आहे, जो अॻियां लटकियल हूंदी त अखियुनि खे बि झुकाए हलंदी, इन जे करे अखियुनि खे बि झुकाइणो आहे, ऐं चहिरे जो बि पर्दो लाज़मी करणो आहे। ऐं पर अला युब्दीन ज़ीनतहुन इल्ला लिबूलतिहिन, पंहिंजी ज़ीनत खे ज़ाहिर न कनि मगर पंहिंजे मुड़ुसनि जे लाइ, ॿिए लाइ ज़ाहिर न कनि। मूं पोइ त ॻाल्हि करे छॾी त ॿिए लाइ ज़ाहिर न कनि मगर पंहिंजे मुड़ुसनि जे लाइ। ऐं जेके मुहरम रिश्ता आहिनि, जिन सां यानी औरत ॻाल्हाए पीउ हूंदो आहे, भाउ हूंदो आहे, ऐं भाइरनि जो औलाद हूंदो आहे, भाइटा हूंदा आहिनि, भाणेजा हूंदा आहिनि, सभु को सुञाणे थो मुहरम रिश्तनि खे, त उन्हनि खां पर्दो न आहे। लेकिन अहिड़ा ॿारनि खां बि पर्दो कोन्हे। लेकिन हिते हिकिड़ी शइ यादि रखो, अलाह ताला ॿारनि जे मुतालिक़ हिकिड़ी शइ बयानु कई आहे। अलाह फरमाए थो त उहे ॿार मिनर अवितिफ़िल लज़ीन लम यज़रू अला औरातिन निसा, अलाह शर्त लॻाए छॾी जेके औरतुनि जे ऐबनि खां नावाक़िफ़नि ॿार, जिन खे इन शइ जी ख़बर ई कान्हे का, इन किसे जी ॼाण ई कान्हे का। माशाअल्लाह असांजे मासिरे जो को बि अहिड़ो ॿार कोन्हे जिन खे ॼाण न हुजे। इन जे करे अहिड़ा ॿार जेके इन औरतुनि जे मामलातुनि ते वाक़िफ़ आहिनि, उन्हनि खां बि औरत खे पासो करणु खपे, उन्हनि खां बि परे रहणु खपे, उन्हनि खां बि पर्दो करणु खपे। छाजे करे जो ईअं थी सघे थो जो औरत जो ज़हन ख़राबु थी सघे थो, या हू अॻे ई जो ज़हन ॿार जो ख़राबु थी चुको आहे, वधीक हुनखे अकुलु कोन्हे, फ़हम कोन्हे, ऐं औरत ई हुनजो ज़हन ख़राबु करे सघे थी। उनजे करे कंहिं बि मतिलबु अहिड़ा ॿार जेके औरत जे ऐबनि खां वाक़िफ़ आहिनि, त ओड़नि ॿारनि खां बि पर्दे करण जो हुकुम आहे। ओड़नि ॿारनि खां बि जेको आहे सो पर्दो करणु खपे ऐं लाज़मी आहे। ऐं अलाह ताला ते हुकुम नाज़िल कयो, या निसा इन नबी, ए नबी जो घर वारियूं, लस्तुन कअहद मिनन निसा, तव्हां माशरे जी आम औरतुनि वांगुरु कोन आहियो। इन तक़ैतुन फला तक़ज़अन बिल क़ौल, तव्हां ॾिजो अलाह खां ऐं पंहिंजे कौल में
पंहिंजी ॻाल्हि में जेका आहे सा नरमी पैदा न कयो। उन मुतलिक़ बि ॾिजो बिल्कुलु फयतमा अल्लज़ी फी क़ल्बी मरज़ुन व कुल न कौलम मारूफ़ा। फरमाई त जेको शख़्स जिन जे दिलि में मेर आहे, जिन्हनि जे दिलनि में टेड़ आहे, यानी मुनाफ़िक़ क़िस्म जा माण्हू, उहे बि घरनि में अचनि था। जेकॾहिं तव्हां खां पर्दे जे पोयां बि उहे सुवाल कनि था त फरमाई तव्हांजे ॻाल्हि में नरमी न हुजे, ॻाल्हि बिल्कुलु सख़्ती सां हुननि सां कयो, तव्हांजो जो हुननि जे दिलि में का ख़राबी पैदा न थिए। वयतमा अल्लज़ी फी क़ल्बी मरदुन, तव्हांजो हुनजे दिलनि में का तमा पैदा न थिए, ख़राबी न पैदा थिए जिन जे दिलि में अॻे ई ख़राबी आहे। ॾिसो त इस्लाम केॾो अज़ीम दीन आहे त अलाह ताला हुनखे हुकुम ॾिए पियो त तव्हांखे हुन सां ॻाल्हाइणो कोन्हे, पर हुनजे ज़हन खे पाक कयो मथां तव्हांजे ॻाल्हाइण जे करे हुनजो ज़हन ख़राबु थियो। यानी हू बि पंहिंजे ज़हन खे पाक रखे, तव्हां बि पंहिंजे ज़हन खे पाक रखो। उनजे करे उन ॻाल्हाइण में, औरत जे ॻाल्हाइण में नरमी न हुजणु खपे। इन जो मतिलबु आहे न जेको अचे हुनखे गारियूं ॾेई छॾे, इन जो मतिलबु कोन्हे इहो। इन जो मतिलबु इहो आहे त हुन सां थोरो सख़्ती सां ॻाल्हाए, प्यार मोहबत सां न ॻाल्हाए, खिली न ॻाल्हाए, कहका लॻाए न ॻाल्हाए। हुनसे जेको जवाबु पुछणु आहे हुनखे जवाबु ॾेई मोटाए छॾे। अगरि हुन मुड़ुस जो पुछणु आयो आहे, भाउ जो पुछणु आयो आहे, ॿुधाए घर में कोन्हे को, बसि ॻाल्हि ख़तमु थी वई, अॻिते का ॻाल्हाइण जी ज़रूरत कान्हे का। ऐं अल्लाह वकरन फी बुयूतिकुन वला तबरजुन तबरुजुल जाहिली, ऐं पंहिंजे घरनि जे अंदरि सुकून सां वेही रहनि, ऐं जिहालत वांगुरु ज़ेबो ज़ीनत करे ॿाहिरि न निकिरनि। पर में अक़मिन सलात वातीन ज़कात, निमाज़ क़ाइमु कनि ऐं ज़कात अदा कनि। वतइन अल्लाह व रसूलहू, अल्लाह ताला जी इताअत कनि ऐं रसूल जी। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिबा अन्कुम रिज्स अहलल बैत, अल्लाह ताला फरमाए थो तव्हां खां अल्लाह ताला नापाकी खे ऐं रिजिस खे खणी वञे। ए अहले बैत, अल्लाह ताला रसूल जी घर वारनि खे अहले बैत चयो आहे। रसूल जूं घर वारियूं सभु छा आहिनि? अहले बैत आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो तव्हां खां रिजिस ऐं नापाकी खे खणी वञे अल्लाह ताला। वयुतहिरुकुम ततहीरा, ऐं अल्लाह ताला तव्हांखे ख़ूब पाक रखे, अल्लाह ताला तव्हांखे ख़ूब पाक करे। यानी मक़सदु इहो आहे त हिते रसूल जी घर वारनि खे ख़ुशूसी तौरु हुकुम कयो ॾिनो वञे त तव्हांखे त बिलो लायो करिणो आहे। छो? इन जे करे जो तव्हां जेको आहे तव्हांजो रसूल जो मनसबु वॾो आहे। जंहिंजो जेॾो मनसबु हूंदो उन लाइ हुकुम ओॾा सख़्तु हूंदा, छो जो हुनजे मनसब ते अंगूर खॼी सघिजे थी। उन करे जंहिंजो जेॾो वॾो मक़सदु मनसबु हुजे उनजे लाइ हुकुम बि एॾा सख़्तु हूंदा आहिनि। इन जो मतिलबु न आहे रसूल जी घर वारनि खे हुकुम मिलियो आहे पर्दे जो, ॿियनि जे लाइ कोन्हे। हीअ असल में अल्लाह हुनखे मनसबु पियो ॿुधाए, तव्हां रसूल जूं घर वारियूं आहियो, उनजे करे ॿियनि खे त बिलोला जो कमु करिणो आहे, लेकिन तव्हांखे इंतिहाई ख़्यालु रखिणो आहे, ज़रूरी ख़्यालु रखिणो आहे। छाजे करे? मूंखे ॿुधायो, गुनाह करणु सभिनि लाइ हराम आहे कोन्हे? गुनाह त हराम आहे, हर को इंसानु करे थो गुनाह, उन को सवाब जो कमु कोन थो करे। जे सवाब करे थो तॾहिं सुठो आहे, जे गुनाह करे थो न ग़लति शइ आहे। लेकिन इन ई शइ खे अल्लाह रसूल खे अल्लाह ताला अलॻि थलॻि चयो। हालांकि गुनाह सभिनि लाइ हराम आहे, हिते इहा चाहे त बेपर्दगी सभिनि लाइ हराम आहे, लेकिन रसूल जे घर वारनि खे ख़ासि हुकुम आहे। ऐं गुनाह सभिनि लाइ हराम आहे, लेकिन गुनाह खां बचण लाइ रसूल जे घर वारनि खे ख़ासि हुकुम आहे। इन जे करे पोइ आयत खे सम्झंदा, इन आयत खे ज़हन में रखो। अल्लाह फरमाए या निसाए नबी मन याति मिनकुन बिफाहिशतिन, तव्हां मां जेका कुझु ग़लति करे, फरमाए मुबय्यिनतिन, वाज़ह तौर ते, युज़ाअफ़ लहल अज़ाब ज़िफ़ैन, त तव्हांजे लाइ अज़ाब डबल हूंदो। छाजे करे? तव्हांजो मनसबु अहिड़ो। फरमाए वमन यक़नुत मिनकुन लिल्लाहि व रसूली व तअमल सालिहन नूती अजरा मरतैन, लेकिन तव्हां मां जेको सवाब जो कमु कंदो उन जा नेकी बि डबल आहे, छो जो तव्हांजो मनसबु अहिड़ो आहे। जेकॾहिं सवाब कंदो नेकी डबल, जे ग़लती कंदो ग़लती जो गुनाह डबल। इहो असल में मनसबु पियो ॿुधायो वञे त तव्हां रसूल जी घर वारियूं आहियो। जंहिंजो जेॾो वॾो मनसबु हूंदो उन लाइ हुकुम एॾो वॾो सख़्तु हूंदो। मसइले हिकिड़ो बुज़ुर्ग साहिबु मेंबर ते वेही ख़िताबु ज़बरदस्त थो करे, तक़रीर करे पियो, ऐं हुनजी घर वारनि में या घर वारनि में पर्दो न हुजे त हुनजे मनसब जे ख़िलाफ़ु आहे। हुनजे मनसब जे ख़िलाफ़ु ॻाल्हि इहा आहे, हुनजे मनसब जे लाइ उहा लाइक़ु कान्हे का। त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर वारनि खे ख़ासि, ऐं अहिड़ी तरह जेकी माण्हू पाण खे अहले बैत था सॾाइनि, सैयद सगोरा था सॾाइनि, वाक़ियतनि जेकॾहिं आहिनि बि सही, जेकॾहिं उन्हनि मां केरु ख़ता थो करे असां खां डबल उनखे गुनाह थींदो। छाजे करे? हू पंहिंजो मनसबु उन ई मनसूब पियो करे, ऐं जे गुनाह कंदो त उन डबल। अच्छा आहे, अॼु माशरे में गुनाह कनि था कोन था कनि? माण्हू वरी मिसाल ॾींदा साईं शीशो जेके मिटी में पइजंदे शीशो शीशो हूंदो, अल्लाह चए थो गुनाह कंदो डबल गुनाह थींदव।
जेकॾहिं तव्हांजो मनसब इहो आहे त रसूल जा अहले बैत आहियो, जेकॾहिं अहले बैत आहियो त अहले बैत खे डबल गुनाह थींदो। तव्हांखे त गुनाह ख़ता करणु न खपे, तव्हां त अहले बैत जा मनसूब पिया थियो, तव्हांखे ख़ता करण ई न खपे। तव्हांखे मुतक़ी परहेज़गार अलाह जे अहकामनि खे मञण वारो हुजणु खपे। यानी जेॾो मनसब वॾो आहे, जेको जंहिं शइ सां तालुक़ु रखे थो उन लाइ ओतिरी ख़ासि ॻाल्हि हूंदी। त रसूल करीम साहिब जी घर वारनि खे हुकुम ॾिनो वञे पर्दे जो, पर्दे जो सभिनि लाइ हुकुम आहे, लेकिन रसूल जी घर वारनि खे ख़ासि चयो पियो वञे। बेपर्दगी खां बचण जो हर कंहिंखे हुकुम आहे, लेकिन रसूल जी घर वारनि खे ख़ासि पियो चयो वञे। गुनाह खां सभिनि खे बचण जो हुकुम आहे, लेकिन रसूल जी घर वारनि खे ख़ासि चयो पियो वञे। नेकी करण जो सभिनि लाइ हुकुम आहे, लेकिन रसूल जी घर वारनि खे ख़ासि चयो पियो वञे। इन जो मतिलबु इहो आहे त जेके आयतूं नबी अलैहिस्सलाम जे घर वारनि जे मुतलिक़ आहिनि, उहे सभु आम औरतुनि जे लाइ बि आहिनि, आम माण्हुनि जे लाइ बि आहिनि, आम औरतूं जेके असां जूं उन्हनि जे लाइ बि आहिनि। अलाह रसूल ख़ासि हुकुम नाज़िल इन करे थिया जो हुनजो मनसब वॾो। ऐं आख़िरी पंहिंजी ॻाल्हि करे पंहिंजे जुमे खे ख़तमु थो कयां, उहा इहा आहे त मुंहिंजो वाइरो जेके बि शयूं केरु नाराज़ न थिए प्रमोट बुराई खे कनि, मोबाइल जे ज़रिए, कंहिं पने जे ज़रिए, कंहिं फ़ोटू जे ज़रिए, कहिड़ी बि सूरत में, ऐं औरतुनि जे सींगार जे ज़रिए। मक़सदु को शख़्स अहिड़ो कमु थो करे, औरत जी ज़ेबो ज़ीनत थो करे, ऐं ख़बर आहे त इहा औरत सींगार करे ॿाहिरि वेंदी ऐं हिन जी ख़ुशबू ॿाहिरि फैलबी। जंहिं शख़्स जो अहिड़े क़िस्म जो कारोबार हुजे सो बंदि करे छॾे। छाजे करे इहो सम्झ त बुराई खे प्रमोट करिणो आहे। जॾहिं ख़बर आहे त हिकिड़ी औरत बुराई पई करे, हिकिड़ी ख़बर आहे त औरत बुराई लाइ वञे पई, हिकिड़ी ख़बर आहे त शरीयत जो हुनजे ख़िलाफ़ु हुकुम आहे, त जेका शइ हराम आहे उनजा असबाब हराम आहे, जेका शइ हराम आहे उनजा असबाब बि हराम आहे। मसलन अलाह ताला फरमायो ज़िना जे क़रीब बि न भटको, ज़िना हराम आहे, लेकिन फरमायो उन क़रीब वञण जी कोशिशि बि न कजो। मतिलबु तव्हां फ़ोन ते बि अहिड़ो न ॻाल्हाइजो जंहिंसां ज़िना जो को रस्तो खुले। यानी जेका शइ हराम आहे उनजा असबाब सभु हराम आहिनि। यानी हिकिड़ो बेपर्दगी हराम आहे, उन लाइ जेका बि शइ प्रमोट कई वेंदी, सींगार कयो वेंदो, उनखे औरतुनि खे सजायो वेंदो, सभु कुझु कयो वेंदो, इहो सभु शयूं हराम आहिनि। छा करे ख़बर आहे हिकिड़ी औरत ॿाहिरि वञी यानी बाज़ार में वेंदी, पंहिंजी निमाइश कंदी त ऐं या अहिड़ो को ख़ुशबू लॻाए थी वञे जंहिंसां हुनजी निमाइश ज़ाहिर थींदी, इन जे करे अहिड़ो कंहिंजो बि कारोबार हुजे सो बंदि करे छॾे। अलाह ताला उनखां बहितर रोज़गार ॾेई छॾींदो, अलाह ताला उनखां बहितर रोज़गी ॾेई छॾींदो, अलाह ताला बहितर उनखां शयूं ॾेई छॾींदो, लेकिन उन शइ खे जेको आहे सो ख़तमु करे छॾिजे जंहिंसां बुराई फैलिजे। यानी इंसानु पाण त तौबा करे छॾींदो, इंसानु पाण त तौबा करे छॾींदो, लेकिन जंहिंखे बुराई ते जेको लॻी वियो उहो तौबा करे न करे त यानी उनजो बि गुनाहगार में शामिलु थी वियो न। अलाह रसूल मन दल अला ख़ैर फलो अजर मिस्ल फाइली, जंहिं को ख़ैर जो कमु कयो उनजो अजर उनजे करण वारे जे मिस्ल आहे। यानी निमाज़ जो तव्हांखे हुकुम कयो, निमाज़ पढ़ी तव्हांखे बि निमाज़ जो सवाबु मिलंदो, हुनखे बि मिलंदो। पर जंहिं का बुराई जो कमु कयो ऐं बुराई में मदद कई, जेकॾहिं गुनाह कंदो तव्हांखे हुन गुनाह जो गुनाह मिलंदो, लेकिन हुन जेको कयो आहे उहो बि तव्हांखे गुनाह मिलंदो। अलाह ताला खां दुआ आहे त अलाह ताला सम्झण जी ऐं अमल करण जी तौफ़ीक़